अस्सलाम वालेकुम संगत, केड़ा हाल है? उम्मीद है सारी संगत ठीक होंदी है, खैरियत सां होंदी। दोस्तों जीअं त मां आहियां अब्बास अली, रबड़ अब्बास। दोस्तों अॼु जे व्लॉग में तव्हां दोस्तनि सां मां कुछ ॻाल्हियूं शेयर करण वारो आहियां, छो त व्लॉग खे तव्हां लास्ट ताईं ॾिसंदा। कुछ अर्सो थी वियो असांजा जेको आहे कॉमेडी वीडियो कोन पिया अचनि ऐं काफ़ी सारे दोस्तनि जा मैसेज बि अचनि पिया, कुछ मसरूफ़ियात उन हवाले सां। ऐं दोस्तों ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे हर कंहिंखे जेको आहे कुछ कमकार भी हुंदा आहिनि ऐं जेको आहे मसरूफ़ भी हुआसीं। ऐं अॼु जो जेको व्लॉग आहे मां तव्हां दोस्तनि सां शेयर करण वारो आहियां। हे ॾिसो था पिया त मां जेको आहे वञी रहियो आहियां ज़मीन ते ऐं ॿाहिरां मौसम थोड़ो ख़राब थी वियो आहे। ॾिसो था मौसम अहिड़ो थी वियो आहे त मौसम जेको आहे बारिश जो थी वियो आहे। त इन हवाले सां असांखे जेको आहे हिकु घरां ऑर्डर मिलियो आहे त बाबा ज़मीन ते वञी करे जेका यानी फालतू वांदा आहिनि पाणी जेको आहे अॻिते पोइते करण जे लाइ, त वैसे त बारिश थियण वारी आहे। पाणी अगरि किथां हलंदो हुजे, किथे जॻह आहे पाणी वञण जी, त उन्हनि खे मां बंदि कंदुमि। पहिरियों सभ खां पहिरियों त हे ईंदासीं हिते, त हे जेको आहे बंदि आहे ऐं जेको आहे मूंखे तक़रीबन वञिणो आहे अॻिते। हे खुलियल आहे, हिन खे जेको आहे मां बंदि कंदुसि ऐं कुझु हलूं था अॻिते वञी करे जेको आहे मां उन्हनि खे बंदि कंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों मां तव्हां दोस्तनि सां शेयर कंदुमि त जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजो कमु आहे कॉमेडी वीडियो ठाहिणु। उन खां अलावा जेको आहे कॉमेडी वीडियो गर्मी एतिरी आहे त गर्मियुनि जे करे जेको आहे असां वीडियो ठाहे कोन सघूं था पिया। गर्मी में जेको आहे निकिरण बि मुश्किल थिए थो पियो, उन जे करे जेको आहे वीडियो ठाहिणु ॾाढो मुश्किल थिए थो पियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼु जेको आहे कुझु न कुझु मौसम बहितरीनु थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों, हिन व्लॉग जे ज़रिए असां तव्हां दोस्तनि सां जेकियूं ॻाल्हियूं शेयर कंदासीं, उहे ॻाल्हियूं इहे हुजूं त तव्हां दोस्तनि खे कोई न कोई मैसेज असांजे हिन वीडियो में व्लॉग में ज़रूरु ॾिसण में मिलंदो। छो त असां तव्हां दोस्तनि सां जेका व्लॉग शेयर कंदासीं उन्हनि में का न का स्टोरी हूंदी ऐं का न का जेको आहे ॻाल्हि ज़रूरु हूंदी, का न का पॉइंट ज़रूरु हूंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त ज़िंदगी में जेको आहे हिकिड़ो कामयाब इंसान थियण जे लाइ न का महिनत करणी ज़रूरु पवंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾिसंदा आहियो तव्हां त असां कॉमेडी वीडियोनि में केतिरी सारी महिनत कंदा आहियूं। उहा महिनत सिर्फ़ु असां तव्हां दोस्तनि खे खिलाइण जे लाइ कंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त के दोस्तनि जा माना अहिड़ा कमेंट ईंदा आहिनि जेका मतिलबु के असांखे सुठा न आहिनि लॻंदा। छो त असां हे जेकी महिनत कयूं था पिया उहा तव्हां सभिनीनि दोस्तनि जे लाइ महिनत कयूं था पिया ऐं तव्हांखे खिलाइण जे लाइ। छो त ॾिसो ही दौर अहिड़ो आहे त हर माण्हू परेशान, हर माण्हू जेको आहे सभु माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। उन जे करे जेको आहे असांजी वधि में वधि कोशिशि इहा हूंदी आहे त असां संगत खे खिलायूं ऐं संगत खे जेको आहे थोड़ी एंटरटेनमेंट करण जी कोशिशि कयूं। दोस्तों अॼु खां पोइ जेको आहे असां हिकु नओं सिलसिलो शुरू कयो आहे व्लॉग्स जो। ऐं व्लॉग जे हवाले सां त व्लॉग में हिकिड़ो तव्हां दोस्तनि खे मैसेज ॾिनो वेंदो, त उन मैसेज में कुझु सम्झाणियूं हुजूं जेका तव्हां दोस्तनि सां शेयर कंदासीं। कुझु स्टोरियूं हुजूं, कुझु इस्लाही मैसेज बि हूंदा ऐं हूंदो त असांजो जेको आहे व्लॉग। ऐं उन हवाले सां जेको मां तव्हांखे ॿुधायां त असांजा जेका मतिलबु के हूंदा त इहे ई हाल अहिवाल हूंदा। जेको आहे हाणे बारिश जो मौसम थियो खड़ो, त असांखे जेको आहे हे पाणी बंदि करिणो आहे। पाणी आहे त कोन वैसे। ऐं हे जेको आहे असांजी संगत सॼी अचे थी पई, वया आवा काॾे आवे। अच्छा अचो अचो अचो। त दोस्तों मौसम ज़बरदस्त थियो खड़ो आहे ऐं ॾिसो त पिया बारिश बि थियण वारी आहे। ॾिसो बारिश बि थियण वारी आहे। हेॾा संगत जेको आहे बारिश ॾिसी आया हो या ईअं अचो था पिया? अच्छा थोड़ो अचनि और ते त पुछूं था। बारिश जो भाव साईं असांखे ऑर्डर मिलियो त हे जेका आवांदा फालतू आहिनि न, हे बंदि करे अचो। दोस्तों हे असांजी संगत आहे, हे मुंहिंजो मलोट आहे गुलाम कादिर ऐं पोयां मुंहिंजो सौट आहे एजाज़। दोस्तों अवा हे बि जेको आहे विया हुया चकर ते, वापसि मोटिया आहिनि। हाणे जेको असांखे जेको कमु मिलियो आहे बारिश खां पहिरियों हे अवांदा असांखे बंदि करणा आहिनि। तो दोस्तों अॼु जे व्लॉग खे कयूं था पिया हिते ख़तमु। मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो ऐं नेक्स्ट स्टोरी सां गॾु। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।